नाज़िर सरकार हाई कोर्ट IBA यूनिवर्सिटी वीडियो स्कैंडल केस में शागिर्दानी बख्तावर सिमरो के हक़ में फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। अपडेट मालूम कंदा इनायत भट्टी खां। जी इनायत। हाँ जी बिल्कुल मैं ॿुधाईंदो हलां त सखर हाई कोर्ट में दाख़िल जेको IBA यूनिवर्सिटी पारां शागिर्दानी बख्तावर सुमरो पारां दाख़िल दरख़्वास्त आई उन में अदालत सगुरी जेको आहे फ़ैसिलो ॿुधाईंदे जेको बख्तावर सुमरो खे आजो करार ॾेई छॾियो आहे। ऐं मां ॿुधाईंदो हलां त IBA यूनिवर्सिटी जे इंतिज़ामिया पारां वीडियो स्कैन जे मुख्य किरदार बख्तावर सुमरो साल 2021 में 50 करोड़ जो जेको इंतिज़ामिया पारां केस दाख़िल करायो वियो हो सेशन कोर्ट में। मातहत अदालत हरजाणे वारे केस ख़त्म करे बख्तावर सुमरो में जे हक़ में फ़ैसिलो ॿुधायो हो, जंहिं बाद IBA यूनिवर्सिटी इंतिज़ामिया मातहत अदालत जे फ़ैसिले खे सिंध हाई कोर्ट सखर में चैलेंज कयो हो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे डिस्ट्रिक्ट एंड डिसीशन जे फ़ैसिले खे बरक़रार रखंदे जेको आहे बख्तावर सुमरो जे हक़ में अॼु फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। मां ॿुधाईंदो हलां त कुझु साल अॻु में IBA यूनिवर्सिटी शागिर्दानी बख्तावर सुमरो पारां सोशल मीडिया ज़रिए जेको आहे इंतिज़ामिया ख़िलाफ़ जेको वीडियो वायरल कई हुई, जंहिंखां पोइ इंतिज़ामिया पारां बख्तावर सुमरो ख़िलाफ़ सेशन कोर्ट अदालत में जेको दरख़्वास्त दाख़िल करे 50,000 जो हरजाणे जेको नोटिस हुन ख़िलाफ़ जारी कयो हो। केस 2.5 साल ताईं हलंदो रहियो। पोइ बख्तावर सुमरो जे हक़ में अदालत फ़ैसिलो ॾिनो, जेके IBA यूनिवर्सिटी इंतिज़ामिया पारां ऐं ॿीहर जेको आहे सो सिंध हाई कोर्ट में हुन फ़ैसिले खे चैलेंज कयो। उहो फ़ैसिलो अॼु शागिर्दानी बख्तावर सुमरो जे हक़ में आयो आहे। जी इनायत अपडेट खां आगाह करण जे लाइ महिरबानी।